साईं ही ॻोठ अलायो चांग है जेको 150 घर हिन मंझि 150 घरनि में माण्हू बि केतिरा रहनि था उहो पाण में अंदाज़ो लॻाए सघो था। जेको ॻोठ सॼो पाणी हेठि अची वियो आहे। हिते असां वटि न को साफ़ ई पइतो आहे न को MP MNA पइजी सघियो आहे। मुंहिंजी सिंध न्यूज़ सां गॾु मां समीन शाही तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी सिंध न्यूज़। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, बदिन ज़िले जा केतिरा ई ॻोठ बरसाति जे पाणी हेठि ॻोठनि जा सारियुनि जा फसल तबाह। उतां जे MNA MPA अरमाई को तदारक न थियो। खाधे खुराक जी पिण खोट ॻोठाणनि जी हुकूमत खे वार करण जी अपील। अलायो चांग ऐं केड़ चांग, इस्माइल चांग, सावण चांग, इसाक चांग, मास्टर इस्माइल चांग, ईसो चांग, कादिर बख्श चांग। जी नाज़रीन, चांगन अपील के हुकूमत के असांजे ॻोठाणनि जो मसइलो हल कयो वञे, बरसाति जो पाणी निकाल कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाज कंदासीं। केॾा विया नंढड़ा पोइ हितां खां पाणी मां पिया अचो? अच्छा, पोइ हितां ॿियो रस्तो ई कोन्हे, माना सॼो जेको ॻोठ पाणी हेठि आहे या रुॻो ही दड़ो पाणी आहे? सॼो ॻोठ पाणी में आहे। हा पोइ अमी माना अचो वञो त पेर पका कोन आहिनि, पची कोन पिया आहिनि? पेर ख़राब थी विया आहिनि? ॾिसां भला थोरो ॾेखारियो। अच्छा, जो चैम्पल वैम्पल कोन पातो ऐं सभु ईअं वेंदा आहियो छा? छो चैम्पल छो न पायो? अच्छा, त तुंहिंजा चैम्पल आया कोन या पातो कोन अथई? हाँ, गप जे करे कोन पातो आहे? अच्छा अच्छा, कहिड़ा क़ुरान ते डेली वेंदा आहियो? अच्छा, नमाज़ मस्जिद ताईं माना यको पाणी माना अहिड़ो आहे? अच्छा, हक़नि जी सलाह मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।